अल्लाह पाक फरमाया हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहामि कैफ़ यशा। रूह अंदर फूके छॾियाई रब जा एहसान गणी दो बन जाए। एहसान जो कदर करियो। माण्हू चवंदा त थोरो लाहिजे पर जे लाही नथो सघे त पोइ ॻाइजे आहे या कोन्हे। माण्हू कंहिंजो एहसान लाहे पर जे लाहे नथो सघे त पोइ ॻाए त सही न। अल्लाह पाक तोखे ऐं मूंखे अम्मा जे पेट जे अंदर तयार कयो। जॾहिं रूह फूके छॾियाई त हाणे अंदर बुख लॻी आहे। छा बुख लॻी? हुनजा एहसान गणी था वञनि। अंदर बुख जो लगी है जे बुख जी न अम्मा के खबर आ न अब्बे के खबर आ न वडे साईं के खबर आ न नंढे साईं के खबर आ न मौलवी साहब के खबर आ। कंहिंखे ही खबर काने। खबर भी उन मालिक के आ जंहिं तस्वीर ठाही आ। ये चवंदा तो हुकूमत वारा इन्हनि जो खाधो पीतो बंद कंदासूं। इस्लामाबाद अचण वारनि जो अरे निभागा अम्मा जे पेट में रब साके कोन विसारियो हींअर विसारे सघे। हाणे अंदर में अम्मा जे पेट जे अंदर तोखे बुख लॻी आहे। तुंहिंजे बुख खे सम्झण वारो भी अल्लाह वो पाण तो फरमाए। जॾहिं बुख लगे त मां खे पतो कोने अब्बे खे पतो कोने मामे ॾाॾे नाने खे पतो कोने। अल्लाह पाक फरमाए तो पतो भी मूं रब खे आहे जंहिं मूं तुंहिंजी तस्वीर ठाही आहे। तुंहिंजी बुख जी ख़बर मूं रब खे पई आहे त मूं तुंहिंजे रिज़्क़ जो इंतज़ाम कयो। फरमाए व मा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा कुल्लुन फी किताबिम मुबीन। उते रोज़ी कंहिं पहुचाई। अल्लाह जा एहसान गणी था वञो। अल्लाह पाक फरमाए तो अम्मा जे पेट जे अंदर मूं तुंहिंजी तस्वीर ठाही। इहो मुंहिंजो एहसान आहे या कोन्हे को? आया अल्लाह मुंहिंजा तुंहिंजा त घणई एहसान आहिनि। एतिरा एहसाननि जो असीं शुमार बि नथा करे सघूं। अल्लाह तो बिना घुरण जे अखियूं ॾिनियूं तुंहिंजो एहसान आहे। बिना घुरण जे ज़ुबान ॾिनई तुंहिंजो एहसान आहे। बिना घुरण जे हथ ॾिनई तुंहिंजो एहसान आहे। बिना घुरण जे पेर ॾिना तुंहिंजो एहसान आहे। बिना घुरण जे अकल ॾिनई। बिना घुरण जे शऊर ॾिनई। बिना घुरण जे इहे नेमतूं ॾिनई। वरी अम्मा जे पेट जे अंदर जॾहिं ॿार अचण जो टाइम थियो आहे सुम्मा सबीला यस्सरा। अल्लाह पाक फरमाए तो रस्तो भी आसान करे छॾियव। या अल्लाह इहो भी तुंहिंजो एहसान आहे। हिते काई नाड़ो वधे तुंहिंजो दरवाज़ो रोज़ीअ जो हिकिड़ो बंदि कयो आहे। जॾहिं ॿाहिरि अचे थो त अम्मा जी छातीअ में खीर जो नदियूं वहाए छॾियव। या अल्लाह अम्मा जे छातीअ में खीर पियारे मूंखे ऐं तूं मूं ते एहसान कयो। हे भी तुंहिंजो एहसान आहे। अब्बे जे दिल में मोहब्बत विधई तुंहिंजो एहसान आहे। अम्मा जे दिल में मोहब्बत विधई तुंहिंजो एहसान आहे। पाण सजे बिस्तरे में सुम्ही ऐं मूंखे गरम बिस्तरनि में सुम्हारियो। अल्लाह तुंहिंजो एहसान आहे। अब्बो सॼो ॾींहुं तगारी खणंदो महिनत कंदो संदा कपिड़ा फाथल हूंदा पर मूंखे नवां जोड़ा पाराईंदो। अल्लाह तुंहिंजो एहसान। अब्बे अम्मा जे दिल में मोहब्बत कंहिं विधी? ये सब हुनजा एहसान आहिनि। हाणे जॾहिं घुरण जो टाइम आयो आहे सजदे जो टाइम आयो आहे। हुनखे रब करे पुकारण जो टाइम आयो आहे। सभई दरवाजा छॾे हुनजे दरवाजे ते अचण जो टाइम आयो आहे। उन टाइम ते रब जो दरवाजो छॾे ऐं तूं ॿियनि जे दरवाज़नि ते वञी थो। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए मोतिलल इंसानु मा अकफरा। तू तबाह ऐं बर्बाद थी वञ जो रब जो हेॾियूं नेमतूं एहसान विसारे वरी ॿिए जे दरवाज़े ते वञी झुकियो आहीं।
अल्लाह हिफाजत करे मन दो कोने ठगी सा वजीर आजम जे को आंदो मन में वनी कबर ते सब अल्लाह मन कौम ते असर एड़ो ही पवंदो शक अदा कोने कानून तो सजो इस्लामाबाद खां अचे थो अदल वारो इंसाफ वारो सुभान अल्लाह भाग्यो जेल में चोर बार दुआ करियो असा के कुरान और सुन्नत वारो निजाम नसीब करे ऐ कुरान और सुन्नत वारो निजाम के नाफिज कंदो जेके इन जा माहिर है कानून जा जेके समझन था वो आलिम नबी नवाज अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह मौलाना जी गाल लिखल कोन है मौलाना फजल रहमान जेके दोस्त त मनन था पर दुश्मन भी मनन जंजी सदाकत जंजी अमानत जंजी सियासत जंजी क़यादत जंजी इमामत पूरी दुनिया जेको सो मनी चुकी है ये डबकिन वजाइण वाला नजर कोन ईंदा तव्हां खे इहो यकीन करे छॾियो इंशाअल्लाह इंशाअल्लाह ईंदा तव्हां खे नौकरू सुबुह जो मिलंदी इंशाअल्लाह एड़ी जोर सां चओ जो इसराइल में ज़लज़लो तारी थी वञे सभई जोर सां चओ इंशाअल्लाह हां तकलीफ आहे इसराइल के कादियानी के ॿियो कंहिंखे तकलीफ आहे इंशाअल्लाह यहूदन ते अल्लाह जे रसूल भी लानत कई है अल्लाह पाण भी लानत कई है असां भी लानत कई का जाने कुत्ते से जाने भगत से यहूदी नसारत से लगा कुत्ते से लगा कुत्ते से बोले फजल अहमद जिंदाबाद बोले फजल अहमद जिंदाबाद का जाने कुत्ते से लगा कुत्ते से कादियान ने काफर करार करना आइन पाकिस्तान जे आइन में है हां हां पाकिस्तान जे आइन जी जेको मुखालफत करे तो वो मुल्क जो भी दुश्मन है इस्लाम जो भी दुश्मन या सही गाल गलत मौलाना तो पंजे आइन पाकिस्तान जे आइन जे अंदर रही पंजे आगे जो कलमो चवे तो इन पूरी कौम जो सिंह चवा केस लड़े तो इन मुल्क जो केस लड़े तो अल्लाह सा की नेमत ॾिनी आहे मुल्क संजे ला नेमत आ यकीन कंदो मुसलमानन जो ही वाहिद मुल्क आ जंहिं मुल्क के 70 साल इन ठगन खाधो आ तॾहिं बि नेमत रब खुटायूं न आहिनि इते सुभान अल्लाह थी जा आवाज सुबुह जो वाटर के दिको लॻल हो ना अरे चोर के चोर चइबो आहे या तव्हां वटि साज़ छॾींदा चोर के चोर चइबो अल्लाह ज़ालिमन ते लानत कोन कई कूड़न ते लानत कोन कई हां कईया तव्हां जे कंदो छा ज़ुबान ख़राब थी नारे तकबीर नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर अल्लाह बाबा मा लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन हे मौला जा एहसान तव्हां जे मथो या अल्लाह तुंहिंजा एहसान त घणे आहिनि ज़मीन खे विछाइणो कई असांजे लाइ तुंहिंजो एहसान आहे आसमान के छत बनाई तुझो एहसान आ सिज के रोशनी ॾिनी तई तुझो एहसान आ चंड के रोशनी ॾिनी तुझो एहसान आ सितारन के रोशनी बख्शी तुझो एहसान आ थदियूं आई सही के चवा कोसू हवाऊं पियो खराई तुझो एहसान आ हे ज़मीनन मां हेॾी वॾियूं सही के चवा नेमतूं तूं उगाए असां खे खाराए पियो किस्म किस्म जा मेवा खाराए पियो अल्लाह तुझा एहसान आ हे किस्म किस्म जा पानी पियारे पियो शरबतूं पियारे पियो जूस प्यारे पियो या अल्लाह ये सब तुझा एहसान अल्लाह पाक फरमाए तो सारी कायनात जा एहसान कद करियो उन्हनि सभिनी एहसानन जो मरकज सभिनी एहसानन जो सदर एहसान वो सोनो मोहम्मद मुस्तफा है
मूं तव्हां ते कयो आहे कहते तव्हां मोमिननि जे मथां मूं इहो एहसान कयो आहे जो तव्हां ॾे इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम मूं इहो ई एहसान कयो आहे जो तव्हां मंझां मोकिलियो आहे हिनखे अबू बि ॾिनो आहे अम्मा बि ॾिनी आहे हिनखे घर वारियूं बि ॾिनियूं अथमि पुटड़ा बि ॾिनमि वरी धीअरूं बि ॾिनमि सहुरा बि ॾिनमि न्याणा बि ये छाजे लाइ ये इन जे लाइ त तव्हांखे ॿुधाए त पेजा हक़ ही आहिनि अम्मा जा हक़ ही आहिनि ज़ाल जा हक़ ही आहिनि धीअरनि जा हक़ ही आहिनि पुटनि जा हक़ ही आहिनि सहुरनि जा हक़ जिब्राइल अलैहिस्सलाम के सहुरो आहे उनके अब्बू अम्मा जिब्राइल खे कहिड़ी ख़बर तंहिंजे अब्बे खे तकलीफ़ अल्लाह जा माना तूं अञा उते जो तो आहीं अल्लाह फरमाए तो मुंहिंजो वॾे में वॾो इहो ई त एहसान आहे जो तव्हां मंझां मोकिलियो आहे हुनजो पहिरियों कमु आहे यतलू अलैहिम आयातिही क़ुरान पढ़ी ॿुधाए छा क़ुरान पढ़ी ॿुधाए उन पैगंबर जो पहिरियों कमु आहे क़ुरान ॿुधाए माण्हू चवनि था त क़ुरान हिकिड़े मौलवी साहब वॾो मौलवी आहे बि सही क़ुरान मां हिदायत कोन मिले असां तव्हांजी तारीख़ पढ़ियो वेठा आहियूं अबुल फैज़ ऐं फैज़ी जा पोइ लॻो जेके अकबर बादशाह सां गॾु बीठा हुआ दीन अकबरी जी जंहिं दावा कई हुननि जो सलाम ॿुधो दीन अकबरी वारनि हुननि सलाम कहिड़ो ठाहियो अचण वारा पाण छा चवंदा आहियूं अस्सलाम अस्सलाम सलाम जो रवाज त हाणे घणो वक़्तु निकिरी वियो आहे परे करे भगत कबीर चई सच बोलूं तो जग रूठे मूंखे त बोलवी में जेके चवंदा साईं तूं त अहिड़ो तो कमु खणी असांजा चंदा बंदि थी मचाला तव्हांजा चंदा बंदि करे त हुन मालिक सां तार तव्हांजी लॻी हिते आमी कोन था चवनि मानव जो यकीन चंदे ते तो 4 महीने वाले दो ही में चले बेशक शाबाश तव्हां जो जज्बो ॾिसी मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे हा मां तो हिकिड़ी तारीख़ पहिरीं ने तौर वाला थी वञे चओ इंशाअल्लाह ये जिंदगी अमानत है कोने का सच बोलूं तो जग रूठे झूठ बोलूं तो रूठे राम कबीर बेचारा की करे दोनों कठिन काम कम बई दुखिया है अगर हक बात कहता हूँ तो मजा उल्फत का जाता है तो शाई शाई करे सलाम तक साईं बेरवारी रहमतुल्लाह अलैहि वटि केरा हमरा ओठ वारा बस मुखे तो रुगो चुमी न पिया चे पतो हक जो कलमो चई कोने चेलो को जमो कजा कुल अल्लाह ते तकरीर के लच्छो उभ्यो थी वे असा आउ तो एकड़ो अदना आलिम जो खातिमा आया आई उनन जे जुतन में जे करे आलिम रब्बानी मुखे पंज जुतन में विहारी खुदा जो कसम पो मुखे फखर असांजे अकाबरीन के अल्लाह वो इल्म दिनो जो दुनिया होने जो मुकाबलो न थी करे होने जे करे त आलिम का इन मुसलमान के परे कयो अल्हम्दुलिल्लाह आलिम जे रास्ते से आहे
वो ही हक ऐं सच वारो रस्तो आहे, वो ही निजात वारो रस्तो आहे। पहिरियों कमु आहे यतलू अलैहिम आयातिही, छा ॿुधाइण? अल्लाह जो कुरान। कुरान ॿुधाइण। मौलवी साहब चई त हिदायत कुरान सां कोन मिलंदी। हाणे मौलवी अकबर बादशाह ने सलाम ठायो, अचण वारो चवंदा हुआ अल्लाहु अकबर, ते विठल चवंदा जल जलाल। ही हिननि वरी सलाम ठायो। कॾहिं कॾहिं चरनि खां ॻाल्हियूं निकिरी वेंदियूं। अचण वारा चवंदा अल्लाहु अकबर, विठल चवंदा जल जलाल। ही सलाम ठायो। इन ते लतीफ़ो आहे, मुंहिंजी आदत कोन्हे ॿुधाइण जी। अबुल फैज फैजी पटका जुब्बा तस्बीहूं अतर खुशबू तकरीर जा वॾा माहिर रोई रोई तकरीर कंदा, रोई रोई दुआऊं भरदा। बीठा कंहिंसां कंदनि? अकबर बादशाह सां। हाँ हींअर बि लोटा जेके जिनखे घुरायो लोटा उते वेठा हुआ। हाँ हीअं ॻाल्हायो कोन था छो? पंहिंजनि खे हक़ चवंदे बरो वठे थो, पंहिंजे खे हक़ चवजे। जंहिंमें उम्मीद हुजे उनखे हक़ चवजे, जंहिंमें कम हुजे उनखे हक़ चवजे। पोइ ख़बर पवे न। त अबुल फैज़ ऐं फैज़ी ॿई रोई रोई दुआऊं कंदा। अकबर बादशाह जी मूंखे सजदो करियो। वो पासे में जुब्बे वारा पटके वारा वही चल हाँ अल्लाह पाक उन मैदान में जेको सो मुजद्दिद अल-फसानी शेख अहमद सरहंदी रहमतुल्लाह अलैह के अल्लाह पाक सामो बिया के मुकाबले देंदा। तमाके खबर है शेख अहमद सरहंदी रहमतुल्लाह अकबर के चई तो के सजदो हराम है, सजदो इबादत है, इबादत सिर्फ अल्लाह जी कबी है। सुभान अल्लाह। ऐसे ताई जो पूरो मानन जो मजमो घुराए कोट जे अंदर पंहिंजी कुर्सी ते पाण वेठो है। ओ भाई अबुल फैज ऐं फैजी भी पासे में बीठा। शेख अहमद सरहंदी रहमतुल्लाह अलैह जे लाइ जेको दरवाजो ठाहियो, दरवाजे में छा रखियो? दरी रखियो। पुलिस के हुक्म कयो त इन दरी मंझां तव्हां आणियो। छा इन दरी मंझां वठी अचो। जॾहिं ही दरी मां ही दाख़िल थींदो न त आऊं उते ई मजमे खे चवंदुसि त तव्हांखे चवे थो त सजदो हराम आहे, पर पाण जॾहिं अंदर आयो आहे त सजदो करे आयो आहे। इहो हुन दलील ते ठाहियो। पर अल्लाह वारनि जी जेका मदद ऐं नुसरत ऐं रहनुमाई थींदी आहे सा मथां खां थींदी आहे। जॾहिं उते वठी आया त शेख अहमद सरहंदी रहमतुल्लाह अलैह पुलिस वारनि खे चयो ॻाल्हि ॿुधो, रस्तो को ॿियो बि आहे या कोन्हे? जी रस्तो त आहे, पर असांखे हुकम हितां आणण जो आहे। जी हाणे तव्हां वठी आयो? पोइ हाणे आऊं पंहिंजी मर्ज़ी सां दाख़िल थींदुसि, तव्हांजी मर्ज़ी सां। चइसि उहो तुंहिंजो मसइलो आहे, असांखे इहो आटो। शेख अहमद सरहंदी रहमतुल्लाह अलैह छा कयो जो पेर पहिरीं दाख़िल करे ऐं पोइ पंहिंजो चेहरो ॿाहिरि कढी उते हक़ल कई चई सजदो तोखे हराम आहे, सजदो अल्लाह जी इबादत। अॼु तारीख़ में जेकॾहिं नालो आहे त शेख अहमद सरहंदी मुजद्दिद अल-फसानी रहमतुल्लाह अलैह जो आहे, अबुल फैज़ फैज़ी जो आहे। अॼु भी तारीख़ जेकॾहिं लिखंदी त तारीख़ जे अंदर जेकॾहिं मर्द मुजाहिद जो नालो हूंदो तो मौलाना फजल रहमान जो हूंदो, ॿियनि जो हूंदो ई कोन। साईं जन अची आहे मुंहिंजे ख़्याल में। असांजो तो दुआऊं सभु इन्हनि बुज़ुर्गनि जे लाइ आहिनि। तव्हां भी दुआऊं घुरो,
अल्लाह पाक मुल्क जी भी हिफाजत फरमाए ऐं असांजे इन अकाबरिन जी भी हिफाजत फरमाए। ए मामूली ॻाल्हियूं न आहिनि, पूरी दुनिया जो कुफर तव्हां ते मुतवजा थी वियो आहे त ही मुसलमान जिन मुल्क ठाहियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जी बुनियाद ते इन्हनि में इन मुल्क खे कीअं ख़त्म कजे ऐं तव्हां मुसलमाननि खे कीअं ख़त्म कजे, इन जे लाइ इहे सभु साज़िशूं आहिनि। उनखे जेको आहे सो तव्हां असां मौला फज़ल रहमान जो साथ ॾेई सभई ॾिसी जमायतूं सभु गॾु आहिनि, सभई गॾु आहिनि। देवबंदी बरेलवी तव्हां ॾिसंदो, अहल हदीस ॾिसंदो, उहे बि गॾु आहिनि। शाह अहमद नूरानी साहब जीअं मौलाना सां साथ ॾिनो तीअं जो तीअं मुफ्ती महमूद खां करे मौलाना फज़ल रहमान ताईं ता हयात अॼु हुनजो पुट बि गॾियो पियो हले। हाणे किराए जा देवबंदी बि आहिनि, बरेलवी बि आहिनि, जेके हुननि सां गॾु वञी विया था, हुकूमत जा लोटा थियनि था, उहे सभिनी में हूंदा, हर जमायत में हूंदा। उन्हनि जो आहे कुझु कोन इंशाअल्लाह। असीं जेको आहे सो पूरी इन पाकिस्तानी क़ौम जा ख़ैर ख़ाह आहियूं। जेको ज़ुल्म हले पियो इन ज़ुल्म खां निजात जो रस्तो इहो आहे त ज़ालिमनि खां छुटकारो करे। ये दुआऊं घुरंदो न इंशाअल्लाह। ऐं इस्लामाबाद में तव्हां सभु तयारु आहियो। मूं ॿुधो आहे ज़िलो सांगड़ सभिनी खां अॻिते आहे न। मुंहिंजो कल राति मौलाना साहब सां जेको आहे सो बि तव्हां जेको इक़रार पे कयो, वचन पे कयो, वाइदो पे कयो, अल्लाह पाक हिनखे पंहिंजी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं अल्लाह पाक जेको आहे सो ही जेको असांजो आज़ादी मार्च आहे कश्मीर जे मुसलमाननि सां बि असांजो जेको इज़हार यकजहती आहे। मौलाना ते इतराज़ कंदे इतना साल रहियो कमेटी जो ऐं हालांकि मौलाना जो एक ही जेके किलपुअन जो बैनुल अक़वामी फोरम खां वठी मौलाना फज़ल रहमान वाहिद लीडर आयो जंहिं असांखे चवां कश्मीर जो मसइलो जेको आहे सो हर जाइ ते बयानु कयो ऐं उजागर कयो। फ़ैसिलो त हुकूमत कंदी आहे, फ़ैसिलो हुकूमत कंदी आहे। त अल्लाह पाक जेको आहे सो आलमनि जी जेको आहे सो मदद फरमाए, कश्मीरी मुसलमाननि ते अल्लाह पाक रहम फरमाए। ऐं असां चऊं था पूरी दुनिया में जेके मुसलमान आहिनि उन्हनि मज़लूमनि जूं नज़रूं तव्हां ते आहिनि, उन्हनि खे यादि कंदव न इंशाअल्लाह। इंशाअल्लाह अहिड़ी चओ जो इसराइल ऐं अमेरिका में ॾार पइजी वञे आख़िरी ताईं ज़ोर सां हथ मथे करे चओ मदीने अंदर मिल जाए आशियाना, आका मदीने अंदर मिल जाए आशियाना, मेरे खुदा अता कर अंदाज़ आशिकाना, अंदाज़ आशिकाना, कर दे मुझे अता पर उड़ता फिरूं मैं दर पर, किस्मत मेरी में लिख दे मदनी का आस्ताना, मदनी का आस्ताना, आका मदीने अंदर मिल जाए आशियाना, कुछ भी न पूछो इससे